अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पाकिस्तान न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी रिपोर्ट शामिल कंदासीं पिरालू खां। जी नाज़रीन, पिरालू पीर साईं पगारे जी 64हीं सालगिरह जी तकरीब यूनियन काउंसिल हाजना शाह ट्रगड़ हाउस कई वई। सालगिरह तकरीब में मुस्लिम लीग फंक्शनल जे अगवाननि सरदार अली हसन ट्रगड़, डॉक्टर प्यारो खान फलोपोटो, अब्दुल जब्बार ट्रगड़, गुलाम अहमद धारेजो ऐं ॿियनि पारां केक काटियो वियो ऐं पीर साईं पगारे जे वॾी हयाती लाइ दुआ पिणु घुरी वई। तकरीब खे ख़िताब कंदे मुस्लिम लीग फंक्शनल जे अगवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु मुरीद पीर साईं पगारे के वाधायूं ॾियो, पीर साईं पगारे के वाधायूं ॾियो, पीर साईं पगारे के वाधायूं ॾियो। मुरीद फ़क़ीर सभु ॻायो नचो, सालगिरह 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 सालगिरह। पीर साईं पगारे के वाधायूं ॾियो, पीर साईं पगारे के वाधायूं ॾियो। मुरीद फ़क़ीर सभु ॻायो नचो, सालगिरह सालगिरह। लाइ ख़ुशीअ जो ॾींहुं आहे। हुननि पीर साईं पगारे जे मुरीदनि अक़ीदतमंदनि हुरनि खे मुबारकूं ॾींदे चयो त पीर साहिब पगारे खे अल्लाह पाक वॾी ॼमार अता करे ऐं सिहत अता फरमाए। जॾहिं त तकरीब में मुस्लिम लीग फंक्शनल जे अगवाननि शाहनवाज़ फलोपोटो, डॉक्टर अब्दुल फताह सोलंकी, अब्दुल गफूर जलबानी, साबिर मैसर, अब्दुल गनी ट्रगड़, सलेमान जावरी, रबनवाज ॾहोट, निशाद मैसर, अब्बास आरिजो, मुजाहिद मांग, शाहरुख सोलंकी, सलीम मंगरियो, बख्श अली जूणेजो समेत केतिरनि ई अगवाननि कारकुननि शिरकत कई। रिपोर्ट माजिद अली सोलंकी, पाकिस्तान न्यूज़ टीवी पिरियालो।